सॼी दुनिया में पहिरीं जनवरी खे नए साल जी शुरूआत सम्झियो वेंदो आहे, पर हमेशा खां ईअं न हो। कैलेंडर में जनवरी पहिरियों महीनो ऐं उन जी पहिरीं तारीख़ साल जो पहिरियों ॾींहुं कीअं बणियो, इन जो जवाब क़दीम रोम जी तारीख़ मां मिले थो। मुख़्तलिफ़ तारीख़ी हवालनि मां पतो पवे थो त 150 साल क़ब्ल मसीह में सल्तनत रोम में इंतज़ामी सबबनि जे करे लागू कैलेंडर में जनवरी खे साल जो पहिरियों महीनो मुक़ररु कयो वियो। बाद में मोरखनि मूजिबि जूलियस सीज़र कंहिं बि कम जी शुरूआत जे देवता जेनस जे नाले सां महीने जनवरी खे साल जो पहिरियों महीनो ऐं पहिरीं जनवरी खे साल जो पहिरियों ॾींहुं करार ॾिनो। देवता जेनस जा ॿ चेहरा आहिनि, जिन मां हिक जो रुख़ अॻिते ऐं हिक जो पोइते आहे, यानी ही हिक ई वक़्तु मुस्तक़बिल ऐं माज़ी ॾांहुं ॾिसी रहियो आहे। रूमी साल जी शुरूआत ते देवता जेनस लाइ जानवरनि जी कुर्बानी ऐं तोहफ़नि जी ॾे वठि कई वेंदी हुई। जेतोणीकि 5 खां 15 सदी ईस्वी दौरान यूरोप में जनवरी बदिरां मसीही रिवायतुनि मूजिबि अहम तारीख़ुनि 25 डिसंबर ऐं 24 मार्च ते नए साल जो जश्न मल्हाइजण लॻो, पर पोइ 1582 में कैथोलिक चर्च जे सरबराह पोप ग्रेगोरी 1 जनवरी खे हिकु भेरो ॿीहर साल जो पहिरियों ॾींहुं करार ॾिनो। 1 जनवरी सां ई नए साल जी शुरूआत थींदी आहे, पर इन खां अॻु 4000 साल क़ब्ल मसीह में इराक में बाबुल तहज़ीब में सभ खां पहिरियां नए साल जो जश्न मल्हाइण जा आसार मिलनि था। साल जी शुरूआत जो इहो जश्न बहार जी मौसम में पहिरें चंड नज़र अचण ते मल्हायो वेंदो हो। इन खां सवाइ तारीख़ ॿियनि तफ़सीलनि सां बि भरी पई आहे, जिते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ नए साल जा जश्न मल्हाया वेंदा रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk